सी में इहो जेको सिचुएशन आहे न, इहा तक़रीबन सभिनी सां आहे। बिकॉज असांजी सोसाइटी टॉक्सिक सोसाइटी आहे। टॉक्सिक सोसाइटी जो मतिलबु इहो हूंदो आहे त असांजी सोसाइटी में रुगो नेगेटिविटी डिस्कशन थींदी आहे, का इंकरेजमेंट कान्हे का, चाहे घर हुजे चाहे दोस्त हुजनि, माहौल जेको बि आहे उहो टॉक्सिक आहे तक़रीबन। हाणे हिन में मोटिवेटेड कीअं रहणो आहे, मिसाल तौरु हिकु त तव्हां मोटिवेशनल वीडियो ॿुधंदो, ज़ाहिर स्पार्क पैदा थींदो, वरी उहो ख़तमु थी वेंदो। जेसिताईं तव्हां एक्शन पंहिंजी ज़िंदगी में न आणींदो, जेको सिखो था उनखे एक्शन में कन्वर्ट न कंदो ऐं उनजा नतीजा मिलण शुरू थींदा, त तव्हां ऑटोमेटिकली वधीक मोटिवेट थींदो। यानी कंहिं शइ में तव्हां कमु कयो, वरी उनजो रिवार्ड मिलंदो आहे, त ऑटोमेटिकली इंसानु मोटिवेट थी वधीक कमु कंदो आहे। सो यानी जेको सिखो था उनखे एक्शन में आणियो, एक्शन में आणींदो त ऑटोमेटिकली रिवार्ड मिलंदो त उहे शयूं अॻिते पोइ आस्ते आस्ते इम्प्रूव थींदियूं। ॿियो पंहिंजे सर्किल ऑफ इन्फ्लुएंस ॾिसो त कहिड़ियुनि शयुनि में तव्हां घणो टाइम पिया था ॾियो। जेतिरो टाइम तव्हां जंहिं शइ में घणो ॾींदो ओड़ो तव्हां ऑटोमेटिकली थींदो। सो उहो तव्हां पाण डिसाइड कयो त तव्हांजो सर्किल ऑफ इन्फ्लुएंस छा आहे, यानी उहो कहिड़ो सर्किल आहे जंहिंमें तव्हां उथो वियो था, जंहिंजो इन्फ्लुएंस तव्हांजे मथां तमामु घणो आहे। सो उहो तव्हां चेक कयो ऐं उन चेक करे वरी थोरो, ज़ाहिर जिते नेगेटिविटी हुजे त थोरो ॿुधी शयूं साइड ते कयो, पंहिंजे ड्रीम जेको हुजे उन ते यादि रखे उन तरफ़ रवां दवा हुजो। ॾाढो ॾुखियो आहे मोटिवेटेड रखणु हिन सोसाइटी में, बट जेकॾहिं तव्हांजे अंदरि विल ऐं विश आहे त हिन सोसाइटी मां बि तव्हां घणो कुझु करे सघो था, हिन सोसाइटी में रही करे घणो कुझु करे था सघो। विश यू ऑल द बेस्ट।